ई त सच्ची भक्ति आहे। ये एक जगह ते एकड़ो प्रेमी नचे पियो अकेलो। घणाई माण्हू भाई करे सोचींदा हूंदा रे चलियो आ नचे तो नचता जेके दुनिया के बारे में न सोचींदा कि दुनिया छा थी सोचे। हाँ गुड्डी मैं आपके साथ नाचूंगा। भाई इतो जी संगत सुठी आहे पर असां के नचण दिसणो आहे। सक्षम तो आगे नचाई मंदो बाबा। हां भाई हाने ऐसा सब भाई के लगदो है कि मुंजी गाड़ी सब ने लेकिन सबने के लगदो के प्यारिया भाई तदी न मोदी हां और कुर्सी जो मारो बड़ो मसलो है। हां आसानी ना मिले कोन थी वरी मिले थी तो मानो छडे कोन तो। अगली बार अगर अगले साल यो प्रोग्राम रखायो वने तो मैं कमेटी के एकड़ो निवेदन किया तो ये कुर्सियों न रखायो हेड गड्ढा विछाइजो क्योंकि दरबार में साईं के चरणन में जेको वेण में मजो इंदो हम सिंधी जमींदारी है। मुई गाड़ी में जो बंगलो में पैसा सब तेरा आज में जो बंगलो में पैसा सब तेरा मुई गाड़ी में जो बंगलो में पैसा सब तेरा गाड़ी में जो बंगलो में पैसा सब अरे लालड़ देने वाले हैं हम लेने वाले झूलड़ देने वाले हैं हम लेने वाले अरे लालड़ देने वाले हैं हम लेने वाले झूलड़ देने वाले हैं हम लेने बिल्कुल भी ना शर्माना वो जिसे चाहिए वो हाथ उठाना जिसे चाहिए वो हाथ उठाना जिसे चाहिए वो नाच के दिखाना जिसे चाहिए वो नाच के दिखाना अरे झूलड़ देने वाले हैं हम लेने वाले झूलड़ देने वाले हैं हम लेने वाले झूलड़ देने वाले हैं हम लेने वाले अरे बिल्कुल भी ना शर्माना बिल्कुल भी ना शर्माना अरे जिसे चाहिए वो नाच के दिखाना जिसे चाहिए वो नाच के दिखाना अरे बैठ कर नहीं उठकर नाचना है जिसे चाहिए वो नाच के दिखाना जिसे चाहिए वो नाच के दिखाना भाई तव्हां थकी वेंदव ॾाढा माण्हू नी अरे साईं न थकदा हे पक्का पक्का हितो शुरू कयूं कयो मां हितो कयां उथो भाई हा उथो अचो सभई ॼणा अचो खपेव न खपे हा ये बात उथो थोड़ो सो हाथ फिरी अचो उथो ना उथो न भाई उथो न थोड़ो कयो कुर्सी ता छॾियो उथो जल्दी उथो हले जल्दी उथो मैदान में 5000 पेनल्टी अथव उथो हले अचो मैदान में सक्षम हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो छो नथा उथनि पिया ॿुधायो उन जो कारण इहो आहे कि हिननि जेके पोयों वारनि बाली मिलंदी आहे त अगरि महांगी मिले त छॾनि किथां जल्दी नचंदव इहे हिकिड़े ई दफ़े में मनी वेंदव हिकिड़े दफ़े में उथो साईं देने वाले हैं हम लेने वाले साईं देने वाले हैं हम लेने वाले साईं देने वाले हैं हम लेने वाले साईं देने वाले सभी अचिया बिल्कुल भी ना शर्माना जिसे चाहिए वो हाथ उठाना जिसे चाहिए वो हाथ के दिखाना अरे जिसे चाहिए वो नाच के दिखाना जिसे चाहिए वो नाच के दिखाना अरे सबनी के मेहंदी दया बरसाई वो सबनी के मेहंदी दया बरसाई अरे सबनी के मेहंदी दया बरसाई अरे मुखे तेरे बुझाता
थोड़ो सो दिल सां नचो त असांजा साईं कंवरराम साहिब ॾिसी करे साईं कंवरराम साहिब जन बि तव्हांखे दर्शन ॾिनो। सभई हाणे वेही करे उन्हनि जे दर्शननि जो ऐं उन्हनि जे नृत्य जो थोरो सो आनंद वठंदासीं। ॾिसो इन भॼन में पूरी महिमा ॿुधाई वई आहे साईं कंवरराम साहिब जन जी कि उन्हनि कीअं इन भक्ति जे रंग में पंहिंजे पाण खे ढालियो ऐं उन्हनि पंहिंजी झोल में वरितो। अचो सभई ॼणा प्रेम ऐं प्यार सां भाई हिकिड़ी ताड़ी त वॼायो मुंहिंजे भाई संतनि जी शान में स्वागत में ताड़ियूं वॼायो भाई। जे सिंधड़ीअ जे सरताज अमर शहीद साईं कंवरराम लाइ। वाह वाह सदको। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, ताड़ी वॼायो त वर्धा वारी वॼायो, हथ मथे करे ताड़ी वॼायो, जीअं वर्धा में कीअं वॼाईंदा आहियो। हाय हाय क्या बात है, सदको। अचो सचो सतराम मस्त चौराम साईं असांजा साईं तव्हां खां चवराईंदा। चौराम 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 राम कंहिंजो बि ॿुधण में नथो अचे मूंखे। चौराम साईं हनुमान जे मंदिर ते वेठा आहियूं ऐं असां राम जो नालो नथा खणूं। चौराम राम जय सिया राम जय जय सिया राम। वाह वाह। राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, और अंत काल पछताएगा जब प्राण जाए। ऐ राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, अरे ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊं गली गली। जय जय श्री राम जय जय श्री राम। क्या बात है। अचो साईं जन जी तारीख़ 18 न यश भाई 19 लगी वही है। अच्छा लगी 12 थी आहिनि जा। हाँ अरे वाह एॾी मिठड़ी संगत आहे, इन्हनि सां मिली करे इन्हनि सां ॻाई नची करे ताड़ी त वॼायो भाई। ॾिसो वाह वाह। ये खुशियूं ये खल इहा जेका खिल आहे न, हाँ कहिड़ी टेंशन माताउनि खे त हिकिड़ी सभिनी खां वॾी टेंशन कि सुभाणे कम वारी माई ईंदी कि न ईंदी। हाँ असांजे लाल साईं जो हिकिड़ो ॾाढो सुंदर नाटक आहे। जीअं अॼु तव्हां एॾी तादाद में एॾा प्रेमी आया आहियो न, सुभाणे बि तव्हांखे अचिणो आहे इन खां ॿीणी तादाद में। वाह वाह। ऐं हिन नाटक खे ॾिसणो आहे, उन मां असांखे प्रेरणा वठणी आहे त लाल साईं पंहिंजे बचड़नि जे मथां कीअं महिर कंदो आहे। हाय हाय वाह वाह। अचो असांजा साईं कंवरराम साहिब जन हिते बीठा आहिनि, असां सभिनी खे दर्शन ॾेई रहिया आहिनि। अचो साईं कंवरराम खे कोहरनि जो थाल भरे करे ॾे थी। कंवर अॼु अनो सचो सतराम आयो थी, वञ कंवर इहे मां तोखे कोहर रधे ॾियां थी, इहे कोहर वञी करे विकिणी आहे। ऐं जेके उन कोहरनि मां तूं वञी करे कमाईंदे न 2-4 पैसा, उन मां असां पंहिंजे घर जो गुज़र बसर कंदासीं। ताड़ी त वॼायो भाई हिकिड़ी। ऐं कंवरराम छा थो चए पियो, अॼु उहे कोहर मथे ते खणी करे मिठी बोली में चवंदो हलियो छा कि ॾियां पैसे में पनत भरे, होका ॾींदो हलियो राम नाम जाला, होको सा कोहर खड़ी हलियो आग खुलिया साईं। भाई मिठू मिठू ताड़ी तो वजह से गाऊं। कोहर खड़ी हलियो आग खुलिया साईं कंवर राम जा, होको सा कोहर खड़ी हलियो आग खुलिया साईं कंवर राम जा, होको सा कोहर खड़ी हलियो आग खुलिया साईं कंवर राम जा। पैसे में पनत भरे, साईं मूंखे बि कोहर खपनि। क्या पैसे में पनत भरे, हो क्या पैसे में पनत भरे, हो काली दो हलियो राम राम जा, को सा कोहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा, को सा कोहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। अॼु साईं कंवरराम मिठो मिठो आवाज़ कंदा वञनि था, कोहर मथे ते खणी करे आवाज़ राम नाम जा मिठड़ा कोहर खाओ, ही प्यारा मिठड़ा कोहर खाओ। वारे वाह भगत वारे वाह, जय हो
कन की टोली वयो कन ते आवाज वयो कन ते ओ आवाज वयो कन ते आवाज वयो कन ते नाई सतरा मंजा गुजर कड़ी छतई बचड़ा लालो तो गुजर कड़ी अलियो भरे हो गया ऐसे में बनना वैसे में बनता भरे गुजर कड़ी अलियो वाह वाह बहुत अच्छे जियो गाए पियो साईं सतराम दास ॿुधो मैं एॾो मिठो आवाज़ ओ प्यारा मिठड़ा राम नाम जा कोहर खाओ मिठड़ा कोहर खाओ साईं सतराम दास जन इहो आवाज़ ॿुधो मिठो आवाज़ कंहिंजो आयो साईं ॿाहिरि निकिरी आया वाह वाह छा ॾिठो साईं सतराम दास की 5 साले जो नंढड़ो सो बालक अॼु मथे ते कोहर खणी करे ऐं हिते आयो आहे कोहर विकिणण अॼु साईं सतराम दास खे चए थो साईं कंवरराम चए थो साईं ही मां कोहर खणी आयो आहियां मुंहिंजी माता तीरथ भाई ही कोहर खणी असांखे रधे ॾिना अथई कोहर मां विकिणी करे जेके 2-3 पैसा मिलंदा साईं मां घर खणी वेंदुमि ऐं उन कोहरनि मां असांजो गुज़र बसर थींदो ऐं शहंशाह साईं सतराम दास साहिब जन उनखे छा चवनि कंवरराम साहिब जन जी परीक्षा था वठनि छा परीक्षा वठनि था चवंदा पुट ही कोहर हे जेकी भी खल्क जेके भी साध संगत हिते वेठा आहिनि सभई खाईंदे पर रुपयो बि न ॾींदे पाई बि न ॾींदे साईं कंवरराम साहिब जन जी पुट साध सभई खाईंदे पर पैसो ॾींदे न पाई ॾींदे तॾहिं कवि छा थो लिखे पर साईं कंवरराम ॾिसो केॾो सुहिणो जवाब ॾींदा कोहर साध सभई खाईंदे पाणी पीअंदे न पाई ॾींदे कोहर साध सभई खाईंदे पाणी पीअंदे न पाई ॾींदे कोहर साध सभई खाईंदे पाणी पीअंदे न पाई कोहर साध सभई खाईंदे पाणी पीअंदे न पाई ॾींदे ओ पाणी पीअंदा सभु न दादा हो कंवरराम साहिब चवंदा साईं ही कोहर छा मुंहिंजो सिर बि तव्हांजे सदके मुंहिंजो घर बि तव्हांजे सदके आहे सिर बि संगत सदके आयो नौकर तुझे नाम जा आयो सेवक तुझे नाम जा तुहरा घड़ी हलियो हाथ खुलिया साईं कंवरराम जा ओ तुहरा घड़ी हलिया साईं कंवरराम जा रे पैसे में पन भरे ओ बेटा पैसे में पन भरे पैसे में पन भरे ओ बेटा पैसे में पन भरे ओ गाड़ी तो हलियो राम ओ साको रखड़ी हलियो बाग खुलिया साईं कंवरराम जा ओ साको रखड़ी हलियो बाग खुलिया साईं कंवरराम जा साधन सभिनी खाधा जेके कंवरराम आदा ओ गोर साधन सभिनी खाधा जेके कंवरराम आदा ओ अघजी ओ या कोहर जा अघजी ओ या कोहर कंवर जा अघजी ओ या कोहर जा अघजी ओ विष्णु कम करे रो आमजा ओ विष्णु कम करे रो आमजा कोहर करी हलियो आग बुलिया साईं कंवरराम जा हो सा कोहर करी सदको ना तुम्हारे बता
जंहिंखे बि कोहर वाह 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 वाह। वेठे वेठे साईं कंवरराम ॾिसो वडभागी मिले सिंध मां हली करे सिधो तव्हां वटि अची करे पहुता वर्धा जी नगरीअ में वाह वाह केॾा भागन वारा आहियो भाई हाणे अॻिते वधूं नचंदव न हाँ हाणे धमाल कंदासीं हाणे धमाल थींदी हाँ अचो सक्षम ॾाढो फेमस भजन ॻाईंदो असांजो प्यारो मास्टर सक्षम कटारिया बिल्कुलु बिल्कुलु ऐं असांजा साईं बि नचंदा असां सभिनी सां गॾु ॻाए था छॾियूं पिया नंढड़ी ॻाए छॾियो ॻाए छॾियो निधर आया आया मन वाणी निधर आया मन मानी ओ मुखे आधार तुहिंजो आहे आधार तुहिंजो सदके धणीअ जे बेड़ो तार समझो उनारे वाह वाह अलख जे बेड़ो तार मुंहिंजो साईं हिकिड़ी तव्हां खां संगत सां गॾु तव्हांखे नचणो आहे तव्हां केॾे बि न वेंदो झूलेलाल सां कहूं या साईं कंवरराम को खुद खुदा कहूं हा बात अचो जिनखे बि पंहिंजो बेड़ो तारणो आहे उहे सभई ॼणा पंहिंजी पंहिंजी असां माइनर हो देखी लालड़ कयो माला माल इको कम कर हो जंहिंखे झूलण कयो माला माल हो उहो हद मथे करे हो ॿई हद मथे करे सक्षम हिकिड़ी शर्त चेंज थोड़ी शर्त चेंज कयो हथ त हर कोई मथे कंदो पर थोड़ी शर्त चेंज करे ॿुधायो हो देखे लालण कयो माला माल उहो अची हिते नचे हो उहो अची हिते नचे भाई जंहिंखे जंहिंखे बि मुंहिंजे लालण माला मिली करे मौज कंदासीं वाह। सभई मिली करे नचंदासीं आहा। कीअं रेडी 1 2 1 2 3 4 हो देखे लालण कयो माला माल झूलण कयो माला माल वो हथ मथे करे वो हथ मथे करे वो हथ मथे करे
के बच्चे नहीं हो क्या? बच्चा बच्चा जय जय ओ मेरे भारत का बच्चा बच्चा, ओ जय जय श्री राम। ओ हर दिल में अब श्री राम हर दिल में अब मेरे सिंधी का बच्चा बच्चा जय जय झूलेलाल बोलेगा। बच्चा बच्चा ओ जय जय झूलेलाल बोलेगा। ओ वीर हनुमाना अति बलवाना, वीर हनुमाना अति बलवाना। बसियो रे राम रसियो रे, रघुवन बसियो रे, अरे राम राम अति बलवाना रसियो रे, भगवान बसियो रे राम रसियो रे भगवान बसियो रे। अरे जय 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 बजरंग बली जानी। अरे तो बिजली से पुकारे तुझको, बिजली से पुकारे तुझको, अरे उसकी विपदा पल है गली गली। जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली। सभिनी जो ॾाढो साथ पए भाई। भाई हिकु दफ़ो पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं ताड़ी वॼायो। अचो मास्टर सक्षम जी हिकिड़ी फरमाइश, अॼु खिली मोकिलायूं सुभाणे लॾे वेंदासीं। बाबा हा उहो ई कलाम ई ॿुधायूं था साईं, अॼु खिली भाई भाई करे आनंद वठो तो ज्यादा मजो ईंदो। वाह वाह
मिले क्या बात है हाँ हाँ ओ असा मोहब्बत वारा माण्हू हाँ 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 हुते दे छिड़कुन में छा ॼाणू असा मोहब्बत वारा माण्हू हे हुन टाइम जा कलाम तो गाए जंहिं टाइम हे त छॾियो असां बि न ॻाया हुयासीं पंहिंजो आशीर्वाद ॾियोसि भाई ताड़ियूं वॼाए करे न त हिन उमिरि में बिना गुरूअ जी कृपा सां इहो असंभव आहे अच्छा तव्हां सभिनी हिकिड़ी ॻाल्हि नोट कई कि अञा ताईं हिन हिकु बि गीत ॾिसी करे न ॻायो ॾिसी करे न ॻायो अथईं इहा कृपा न आहे त छा आहे इन खे ई झूलण सां ई कृपा चईंदी आहे हा बसि तव्हां सभिनी खां आशीर्वाद वठण आया हो हा हा ऐं अॼु आशीर्वाद हिनखे माताऊं आशीर्वाद ॾियोसि ईअं हथु रखी करे ईअं हीअं हा हा असा मोहब्बत वारा माण्हू असां बि मोहबत वारा माण्हू अरे असां सभई मोहब्बत वारा माण्हू हुते जे छिड़कुन में छा ॼाणू असां मोहब्बत वारा माण्हू हुते जे छिड़कुन में छा ॼाणू अरे इहा मोहब्बत सां हिते छॾे वेंदासीं इहा मोहब्बत मोहब्बत सां हिते छॾे वेंदासीं इहा मोहब्बत सां हिते छॾे वेंदासीं ओ अॼु खिली मोकिलायो सुभाणे ॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं हाणे तव्हांजी ताड़ियुनि जो शौक़ु खपे तव्हांजी मिठी मिठी ताड़ियुनि जो कीअं सा सारे सा सारे सा सारे दानी बनी सा सारे सा सारे सा सारे सा सारे सा सारे सारे बनी सा सारे सा सारे सा अरे सा सारे सा सारे सा सारे दानी सा सारे सा सारे सा सारे सा सारे सा सारे सारे बनी सा सारे सा सारे सा ओ अॼु खिली मोकिलायो सुभाणे ॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं अॼु खिली मोकिलायो सुभाणे ॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं ओ अॼु खिली मोकिलायो सुभाणे ॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं अॼु खिली मोकिलायो सुभाणे ॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं ओ सुभाणे ॾे वेंदासीं चूड़ छॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं जूड़ छॾे वेंदासीं ओ सुभाणे ॾे वेंदासीं चूड़ छॾे वेंदासीं जूड़ छॾे वेंदासीं ओ अॼु खिली मोकिलायो सुभाणे ॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं अॼु खिली मोकिलायो सुभाणे ॾे वेंदासीं सुभाणे ॾे वेंदासीं अरे ओ पिता तेरा ओ पिता डोला ओ पिता गाड़ी ओ मेरा दादा अरे ओ पिता तेरा ओ
असांखे ख़बर कराए तो हलाए न मारो झूलण हलाए न मारो साईं कीअं थो हलाए हलाए न वारो ख़बर कराए ओ असांजी असांखे ख़बर कान्हे असांजी असांखे ख़बर कराए ओ कॾहिं कॾहिं पराए कॾहिं घोड़नि ते घुमाए कॾहिं मन माराए कॾहिं घोड़नि ते घुमाए ओ कॾहिं कपिड़ा फाटल कॾहिं बंदि थो कराए कॾहिं कपिड़ा फाटल कॾहिं गंद थो कराए ओ कॾहिं लख हथनि में कॾहिं लख हथनि में कॾहिं पाई नाहे कॾहिं लॻनि कॾहिं पाई नाहे असांजी असांखे ख़बर कान्हे असांजी असांखे ख़बर कराए ओ असांजी असांखे ख़बर कान्हे असांजी असांखे ख़बर कराए ओ हलाए न मारो झूलण हलाए न मारो कीअं थो हलाए हलाए न वारो कीअं थो हलाए ओ असांजी असांखे ख़बर कान्हे असांजी असांखे ख़बर कराए अरे ओ मुंहिंजा दिया मुंहिंजा डोलिया मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा डोलिया ओ मुंहिंजा डोलिया डोला ओ मुंहिंजा जा ओ मुंहिंजा दिया मुंहिंजा डोलिया मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा डोलिया ओ मुंहिंजा जा होत तो करे मूंखे धार ॾिसी सारो ज़मानो खिले थो दादा तोखे मूंखे ओ दादा अॼु तोखे ओ अॼु मूंखे तोखे मूंखे धार ॾिसी सारो ज़मानो खिले थो अॼु तोखे मूंखे धार ॾिसी सारो ज़मानो मिले थो ओ अॼु तुंहिंजा मूं ते वार ॾिसी सारो ज़मानो खिले थो तुंहिंजा मूं ते वार ॾिसी सारो ज़मानो मिले थो अरे छो तो तूं मूं ते प्यारा माण्हू खिलाई छो तो तूं ओ ॻाल्हाई छा ते नाराज़ आहीं मेरी ग़लती थी यार नथो ॻाल्हाई छाते अरे सदके वॼाए छा ते नाराज़ आहीं हो सदके वॼाए छाते नाराज़ आहीं ओ सदके वॼाए छा ते नाराज़ आहीं हो सदके वॼाए छाते नाराज़ आहीं तो कहिड़ी ग़लती थी यार ॾिसो वॼाई छा ते नाराज़ आहीं मेरी ग़लती थी यार नथो ॻाल्हाई छाते नाराज़ दादा ये कलामनि जा जेके शब्द आहिनि न ये हर कंहिंजे पले ज़मानो आहे न हा हा पीउ पुट जी नथो ॿुधे पीउ पुट जी नथो ॿुधे थोरो ध्यानु ॾिजो कहिड़ी ॻाल्हि आहे इहो हथ खोले पियो भले हा। 500 जो नोट मूंखे ॾेई छॾियो पर छो त लाल साईं जे मेले में ही जेको आहे न आलस जी निशानी आहे हा असां जीअं पंहिंजी दुकान ते हथ ॿधी न वेहींदा आहियूं न अगरि अगरि हथ असां ॿधी- लाल साईं जे दरबार में बि हथ ॿधी न वियूं अॼुकल्ह दादा पीउ पुट जी नथो ॿुधे पीउ पुट जी नथो ॿुधे ऐं पुट पीउ जी नथो ॿुधे नथो ॿुधे। सचाई आहे बेशक अॼु जे दौर जी सचाई आहे ससु नुंहं जी नथी ॿुधे नथी ॿुधे नुंहं ससु जी नथी ॿुधे अच्छा धीरज भाई हूअं वैसे इहा ॻाल्हि हर कंहिं ते लागू थिए कान थी पर जेकी घण हूंदी आहे न माना अधिक जेकी शइ वधीक हूंदी आहे उहा गिणती में ईंदी आहे त अॼुकल्ह जेको संसार जो माहौल हले थो ईअं ई थो हले कि पीउ पुट जी नथो ॿुधे पुट पीउ जी नथो ॿुधे नुंहुं ससु जी नथी ॿुधे ससु नुंहं जी नथी ॿुधे भाउ भाउ जी नथो ॿुधे भाउ जी नथो ॿुधे ऐं ज़ाल मुड़ुस जी नथी ॿुधे मुड़ुस ऐं वरी ज़ाल जी नथो ॿुधे हिते ॿुधंदा आहिनि सभु हा हा ॿुधंदा आहियो सभई मां चयो न सभिनी ते उहा ॻाल्हि लागू नथी थिए खिलो था पिया खिलो था त वणो था हा
पी पुट जी न तो ॿुधे, पुट पी जी न तो ॿुधे, ज़ाल मुड़स जो नथी ॿुधे, मुड़स ज़ाल जो नथी ॿुधे, नुंहुं सस जो नथी ॿुधे, सस नुंहुं जी नथी ॿुधे। वरी बि तव्हां वर्धा वारनि खे शाबस आहे, तव्हां 3 कलाकनि खां असांखे भई ॿुधी रहिया आहियो। वाह वाह, थोराइता आहियूं तव्हांजा। अचो धीरज भाई, वाह वाह, थैंक यू बेटा आपके प्यार के ॾिसो ये संस्कार आहिनि, हिन पैसनि जा पाण बुखिया न आहियूं, बेशक बुखिया न आहियूं, पर इहे हिकिड़ा संस्कार आहिनि ॿारनि खे। पहिरीं ॻाल्हि त सभिनी खां वॾी ख़ुशी थिए थी कि अॼु सभई ॼणा हिन ॿारनि खे हिन मेले में वठी आया आहिनि। वाह वाह, न त अधिकतर जॻह ते ॾिसण लाइ मिलंदो आहे कि ॿार नज़र ई नथो अचे। ॿारनि खे मूवीअ ते वठी वेंदासीं, पिक्चर में वठी वेंदासीं, शादी में वठी वेंदासीं, पर संतनि जे दर ते या संतनि जे मेले में ॾाढो घटि वठी ईंदा। हा भाई, अञा छा कंदो भक्ति करे, अञा त ॿार आहे, वॾो थींदो पोइ भक्ति कंदो। भक्ति जी काई उम्र न आहे थींदी। पहला त भगत 5 साले जी उम्र में भक्ति करे परमात्मा के पाए छॾे। अड़े है सदको वञा। अगर असांजा ही नंढड़ा ॿार ॾिसो, भले हे मस्ती करनि पिया न करनि पिया, को हिकिड़ो माली थींदो आहे न, कंहिं बि प्रकार सां कहिड़ी बि ज़मीन में ॿिज बोए न, ॿिज फलंदो। हे भले मस्ती करनि था, पर हिननि खे किथे न किथे उहा ॻाल्हि अंदर में वेंदी। छो त जेके नंढड़ा ॿार थींदा आहिनि न, उहे थींदा आहिनि ब्लैंक मेमोरी। है उसमें आप जैसा फिट करोगे, न तो संतन वटि ॿारनि खे वठी ईंदा आहियूं, साईं ॿार तूं जहिड़ा संस्कार विझंदे। वाह वाह, सक्षम अॼु ॾिसोसि था, हे संस्कार न आहिनि। छा आहे, पैसो भी मिले थो, इज्जत भी मिले थी, मान भी मिले थो। नंढड़ी उम्र में माण्हू फोटू था कढाइनि पिया, माण्हू तरसनि था। तव्हांखे नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां, वाह वाह, बागेश्वर धाम सरकार जो नालो कंहिंखे ॿुधो आहे? हथ त वधे, लगभग सभिनी ॿुधो हूंदो। जंहिंखे बागेश्वर धाम चाहे, जंहिंखे वही करे ॿुधे, उहा कहिड़ी हस्ती हूंदी। बागेश्वर धाम जेतिरा दफ़ा बि रायपुर ईंदा आहिनि, हिन खे सॾु कराईंदा आहिनि कि आओ और मुझे आके अपने भजन सुनाओ। ऐं अगरि इहो तव्हांखे ॾिसणो हुजे न, त तव्हां हिन जे इंस्टाग्राम पेज ते वञो, मास्टर सक्षम कटारिया। बागेश्वर धाम में मिलियंस में व्यूज़ आहिनि। वाह वाह, शुक्रिया, वाह वाह, शुक्रिया। असांजे सॼी पूज्य संत, हिन पूज्य सिंधी पंचायत, जनरल पंचायत, ऐं हिकिड़ी ताड़ी वॼायो असां मंदिर समिति लाइ। हथ मथे करे ताड़ियूं वॼायो। तव्हांजे इन कुर्ब, इन प्रेम लाइ असां ॾाढा थोराइता आहियूं। अरे दादा, वाह 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 वाह, तव्हां हाणे आई न? हाँ, तव्हां पुछो बि 18 तारीख़ खाली आहे कि न? मां चयो 18 असां अचूं था, तव्हां सां मिलंदासीं। वाह, फोटो तो बनता है। बिल्कुल बिल्कुल भाई, खिंच गया, कैप्चर हो गया। हाय हाय, आपकी सेवा के लिए भी हम धन्यवाद करते हैं, तालियां बजाते हैं। भाई एक बार कैमरे वाले भैया के लिए तालियां बजाइए, एक बार हमारे मीठे मीठे कलाकारों के लिए तालियां बजाइए, एक बार हमारे साउंड मास्टर के लिए तालियां बजाइए, और एक बार आप अपने लिए भी तालियां बजाइए। आपके बिना ये कार्यक्रम इतना संभव नहीं था कि आप अगर न होते। हाँ हाँ, संगत आई आहे, हिन खां वधीक संगत अची करे हिन नाटक जो आनंद वठो। ऐं अचो यश भाई, बस हिकिड़ी गरबा कराए छॾियूं आख़िरी, और राम जी की निकली सवारी, उहा बि मिलाए वेंदासीं। गरबा करे उन खां पोइ असां दास तव्हां सभिनी खां इजाज़त। अचो भाई, सभई आख़िरीअ में हिन लाल साईं जे भजन में, ऐं बाक़ी जेके भजन बचियल आहिनि थोड़ा घणा, उन्हनि में सभई मिली करे गरबा कंदासीं। जय झूलेलाल। प्यार 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 प्यार। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है प्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है प्यारी। और एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है प्यारी। राम जी की निकली सवारी, ओ राम जी की लीला है प्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है प्यारी। एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जोजना आवे गुरु शरण में बैठ करे अरदास, कहते हूँ किस दास की पूर्ण करी आस, सब ही दूर हो लगे नयम की त्रास, कोई
सुखी न रहे अचन जे आश करे साईं तो वट घोट घणा या भी दातर दे हमें साईं तो में मर तू कायम आ कलयुग में कायम ही कलयुग में साईं कायम तुझा कमा तारी अरवाह तो साईं का मोलाए जग में हाण रख जे लाज शर्म जे ढकीअ साण गुज़ार जा भूला तुझे दर ते आए छारन संदो बाग जे वेठो आही त सॾे जे सुम्हियो पियो आई त जाग दे संगत खेला जो स्वाली तुझे जे दर जा हे मुझा ज्योतिन वारा लाल हे मुझा पलवन वारा लाल हे मुझा झूलन झूलेलाल हे मुझा दातार सॼी पूज सिंधी जनरल पंचायत वर्धा वारनि मिली करे मुझा दातार सॼे झूलेलाल मंदिर समिति मिली करे मुझा दातार झूलेलाल मंडल मिली करे मुझा दातार तव्हांजी जोत जॻाई आहे मुझा दातार तव्हांजो ही मेलो मल्हायो आहे मुझा दातार जिन भी हिन मेले में तन सां सेवा कई आहे तिन जो तन निरोगी कजो जिन मन सां सेवा कई आहे तुंहिंजो मन निर्मल कजो जिन धन सां सेवा कई आहे तिन जान धन जा भंडारा भरपूर कजो पारा मंगाइजो मंगल पणाइजो ऐं परलनि जे घर में पींदा लोटींदो मुंहिंजा दातार कंहिंखे ॾिनई नुंहं डोलीअ में ऐं कंहिंखे ॾिनई पुट जोलीअ में जिनखे ॾिना अथई दातार तिनखे बख़्शे तूं ॾिना जिनखे न ॾिना अथई मुंहिंजा ढोलणा तिनखे ॾेई सिकड़ी लाइ हे मुंहिंजा दातार जेके बि तव्हांजे चरणनि में झोल जले बीठा आहिनि मुंहिंजा झूलेलाल साईं सभिनी जूं झोलियूं सायूं कजो हे मुंहिंजा झूलण साईं तव्हांजी भेण पलव थी पाराए कबीर ऐं पीयूष जी रहिजी अचे हे मुंहिंजा दातार महिर भरियो हथ रखजांइ सभिनी जी प्रेमियुनि जी रहिजी अचे असांजे सिंधियुनि में एको बख़्शीश कजांइ मुंहिंजा दातार असांजा सिंधी जिथे बि रहनि वधनि ऐं वसनि बाग बहार रहनि मुंहिंजा दातार वर्धा वारनि जे मथां बि कृपा कजो मुंहिंजा दातार सदाईं तव्हांजा इहे मेला सभई मिली करे पाण में मल्हाईंदा रहनि मुंहिंजा दातार हे मुंहिंजा दातार कृपा करो न्याणियुनि जा भाग भला कजो न्याणियुनि खे सुहिणे वर घर जी बख़्शीश कजो मुंहिंजा दातार सभिनी खे सुमत जो दान ॾिजो कुमत खे नाश कजो अन धन जा भंडारा भरपूर कजो मुंहिंजा दातार काल कंटक विघन सभु दूर कजो मुंहिंजा दातार सभिनी जी रहिजी अचे मुंहिंजा दातार सभ खे पंहिंजी हलंदी हलाइजो मुंहिंजा दातार कंहिंखे बि कंहिंजो मोहताज न कजो मुंहिंजा दातार सभिनी जी सुख सां रहिजी अचे पलव अखियुनि सां लाहे पोइ छॾींदा साईं आयो लाल पलव अखियुनि सां लॻाए सभई चओ भाई सॼी वर्धा वारी संगत खे अॼु जे इन मेले जूं वाधायूं करोड़ करोड़ वाधायूं जनो साईं तव्हांखे